लीडर टीवी के प्रोग्राम इंटरव्यू में आयो आज मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे जनाब गुलाम अकबर मलिक साहब। गुज़िरियल क़िस्त में असां गुलाम अकबर मलिक साहब सां उनजे अवाइदी ज़माने जो कि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं संदसि ॻोठु संदसि वालिद ऐं सॼो जेको बि हिसाबु हुयो हुननि जो उताकूं हुननि जूं ज़मीनूं हुननि जा नंढड़ा ॻोठ नंढड़ियूं ज़मीनदारूं ऐं माण्हुनि सां हुननि जो उथण वेहण जा सभु तरीक़ा। सो डॉक्टरी न पए कई, पोइ वरी फ़ौज जो ख़्यालु कई भुट्टे साहिब जी फांसी ते, हुनजो ख़्यालु हो त जनरल ज़िया खे बि अहिड़ी फांसी ॾियां। पोइ उहो बि ख़्यालु तर्क करे हाणे साईं जन कराची शहर रवाना थिया। साईं सलाम अलैकुम। वालेकुम साईं। साईं कराची छो पिया रवाना थियो? साईं कराची मां आयुसि हिते त बी फार्मेसी कयां, पोइ एडमिशन जे लाइ वियुसि त उन ज़माने इल्ताफ़ जेको ही MQM जो लीडर आहे उनजी बि एडमिशन उते थी हुई। अच्छा, इल्ताफ़ थी, पोइ उते थोरी देरि हुई, पोइ वरी उतां थोरी देरि हुई त मां चयो मां नेशनल कॉलेज में थो एडमिशन वठां। पोइ उन में इहो जेको आहे न पंहिंजो MQM जो जेको डॉक्टर जेको आहे फारूक, इहो बि उते पढ़ंदो। पोइ वरी मां उते एडमिशन वरिती, मज़ो न आयो, पोइ वरी छॾे वियुसि। पोइ मूंखे मां 22 जून 1979 ते हिते आयुसि ऐं 150 रुपए जो हिकिड़ो कमिरो अलनूर सोसाइटी में वरितुमि। मथे मां रहंदो हुउसि, पोइ हेठि वरी जेके माल अलनूर इहा सोसाइटी पुराणी सब्जी मंडी जे साम्हूं उहा न वाटर पंप जे भर में फिडल बेरा में बिला 19 पोइ उते जेको आहे सर 150 रुपए कमिरे वरितुमि। पोइ मां एडमिशन जे चकर में भॼियो, कॾहिं कराची यूनिवर्सिटी, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, पर मूंखे दिलि हुजे त कमु कयां, वांदो न वेहां। 150 रुपए किराए ते मानी मां पाण पचाईंदो हुउसि। पोइ उते जेका लेडी हुई उनजो पुटु जेको आहे 9th क्लास में पढ़ंदो हुयो, मैट्रिक में। पोइ उन चयो त इन खे पढ़ाए, पोइ मां उनखे ज्वालजी पढ़ाईंदो हुउसि। मुंहिंजी पढ़ियल हुई। पोइ उनजो इहो फ़ाइदो थियो जो आंटी मूंसां ॾाढो ठही वई। पोइ पंहिंजे घर में वरी मूंखे TV वीवी ॾिसण जो मानी बानी गॾु हुयो। पर उनजो मुड़ुसु रिटायर्ड फ़ौजी हो, वेंजामत वॉशरूम हिकिड़ो हूंदो, तड़कंदा हुआसीं त पोइ वरी मूंखे दॿाईंदो हुयो त तूं साईं हीअ करे आयो, बाथरूम आहे, हीअ आहे, पर हाणे मां ॿुधंदो हुउसि। पर आंटी मूंसां सेठ हुई। पोइ मां कॾहिं कॾहिं उन आंटी सां वीचारी 5 नंबर बस हलंदी, पोइ उन सां उहो मूंखे चवंदी तूं मूंसां गॾु हल लालू खेत मां उन घर जो सॼो सामान मां उन आंटी खे वठी घर में। पोइ उनजो सम्झो घर जो मां भाती थी वियुसि। पोइ मूंखे मज़ो न पियो अचे यार, हाणे मुंहिंजा पैसा वाल साहब छॾे त कोन पियो, पर मां ज़ोरीअ हिते आयुसि। हिकिड़ो रिली हिकिड़ो विहाणो इहो खणी आयुसि ऐं 300 रुपया खणी आयुसि। हाणे 150 रुपया त साईं मूं किरायो ॾिनो, 150 रुपया थोरो महीनो खनि हलाए जून जुलाई। पोइ उते हिकिड़ो केसर जनरल स्टोर तव्हां ॾिठो हूंदो, मूसा जी जे साम्हूं हुयो, कॉस्मेटिक जो वॾो गुलबर्ग में न हिते सदर में मूसा जी में। अच्छा, हिते हा ज़ेबुनिसा ते। ज़ेबुनिसा ते उन ज़माने में इहो ई मशहूरु हूंदो केसर जनरल स्टोर। सॼा माण्हू हितां सलीम मेमन वारा मरूं, ॿिया ब्यूरोक्रेट या कॉस्मेटिक, इवन टू भुट्टो साहिब बि उतां कंहिं ज़माने में अची वठंदो हुयो। जाम सादिक़ले जो ज़ेड निज़ामी अंडरवेयर ऐं गंजियूं बि उतां अची वठंदो हुयो। अच्छा, हितां ऐं पाक टेलर हूंदो हिकिड़ो हिंदू, भुट्टो साहिब कपिड़ा बि उन खां अची सिबाईंदो। ऐं भर में हिकिड़ो रेस्टोरेंट हूंदो जो क़ाइदे आज़म बि चांहि उन ज़माने में उते पीअंदो हुयो। ख़ैर मां चयो यार हाणे छा कयां, नौकिरी पैसा ख़तमु थी वेंदा। पोइ उते उन छोकिरे सलीम सां ॻाल्हि कयमि। हुन चयो यार साम्हूं रबर वाटर कूलर आहे, ठहे थी, इते हलूं था। मां उते वियुसि। शर्म जी ॻाल्हि कोन्हे, उन्हनि मूंखे नौकिरी लॻाई त बाबा तूं लेथ मशीन हलाए। हाणे लेथ मशीन चवंदी जेको रबर वाटर कूलर आहे न, उनजी हिकिड़ी कैप ठहंदी आहे, ॿी बॉडी अलॻि ठहंदी आहे। साईं मां उहा लेथ मशीन हलाईंदो हुउसि। यानी सुबुह जो 7 साढे 7 वञा 5 बजे ताईं, महीनो 15 ॾींहं हलियसि। ऐं मुंहिंजे ख़्याल में हू मूंखे रोज़ु 2 रुपया या 2.5 रुपया रोज़ जे हिसाब सां मिलंदा। हाणे इहो इंडस्ट्री जो प्रोड्यूस पहिरियों दफ़ो पंहिंजी अखियुनि सां पिया ॾिसो? हा सर, मूंखे का ख़बर आहे, पर मूंखे हाणे पैसा ख़तमु थियण वारा हुजनि। मां चवां छा कयां। पोइ थोरो कमु कयुमि त मां उहो सुपरवाइज़र जेको मुंहिंजे मथां हुयो उनखे मूं चयो यार मैं पढ़ा लिखा आदमी हूँ भाई, मुझे मालिक से मिलाओ तो ये काम। उते बंगाल जा छोकिरा ॿिया जीअं लेबर वॾो हाल हूंदो कमु कंदासीं। पोइ हुन मूंसां मालिक सां मिलायो। पोइ हुन चयो यार तुम पढ़ियल लिखा आदमी, मूंखे सुपरवाइज़र ठाहियो। हाणे साईं उन हाल में मां रीडिंग वठंदो हुउसि, बाबा तो केप केतिरियूं ठाहियूं आहिनि साईं, रबर वाटर भाॼी केतिरी आहे। पोइ उहो कमु बि हलियो, कुझु वक़्तु हलियो। पोइ रमज़ान अची वियो, 200-300 रुपया मिलिया। पोइ वरी मां ॻोठ हली वियुसि, ॻोठां थी आयुसि। उते वरी जेके हाणे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, पोइ
ॻोठ सां तालुक छा सां थियो तव्हांजो इहो 2-3 महीना जो हिते हो त तालुक ख़तमु? ख़त लिखंदो हुउसि, ख़त लिखंदो। ख़त मुंहिंजो मकान नंबर 179 हुयो, वाल साहब जो ख़त ईंदो, मुंहिंजो ख़त ईंदो हुयो, त इहो राब्तो थींदो। टेलीफोन त उन ज़माने में हुया कोन। पोइ उहो ख़तमु का वजह थी, उहो त वाटर कूलर जो बि कमु ख़तमु थियो, मां वरी बेरोज़गार। ईअं हिकिड़ो असांजो मलक छोकिरो हुयो, हेॾे साइट में रहंदा आहिनि, उन ॾे वियुसि, उन चयो यार मोहम्मद ख़ान चावड़ो आहे MD साइट, उन सां मिलियो। मां साईं वियुसि, चिठी लिखणु मिलियो। हाणे मां स्टूडेंट माण्हू, हुनजी डान अख़बार खणा वेठो, ईअं लुॾा वेठो, हाणे मूंखे कहिड़ी ख़बर MD छा आहे या कीअं आहे। मां चयो साईं, चई केरु आहीं? चई मां साईं मलिक आहियां। किथां जो आहीं? मां चयो साईं मां जेको आहे दादू जो आहियां। छो ॿुधायो? पोइ इन करे हू पाण दादू जो हुयो। चावड़े साहब जे करे? हा चावड़े साहब मूं ॾिठो। हा ॾिठो, पोइ मिलियो। अच्छा, पंवर साहब, चावड़ो साहब ऐं साईं काइम अली शाह 3 क्लासमेट हुआ। हा, पंवर साहब त साईं सेक्रेटरी एजुकेशन हुयो रहियो। न पंवर अली पंवर जी ॻाल्हि? न MH पंवर। अच्छा, MH पंवर तो आहे वरी, मां उन सां बि कचहरी थी MH पंवर सां, ज़बरदस्त। ये 3 क्लासमेट आहे। मूंखे पंवर साहब मिलायो चावड़ो साहब। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। पंवर साहब जे जनाज़े ते बि आयो। हा बिल्कुलु बिल्कुलु, पंवर साहब सां बि मुंहिंजियूं कचहरियूं थियूं। हाणे साईं हक़ीक़त इहे लिकाइण जी ॻाल्हियूं न घुरिजनि। हाणे साईं रबर वारा कुटण निकिरी वियुसि। हाणे मूंखे चयो चावड़े साहब भाई अख़बार पढ़ त भाई SNGD में नौकिरियुनि जी आहे, चई हिते अप्लाई कर। साईं मूं वञी पुछी हथ सां दरख़्वास्त ॾेई मोकिले छॾियमि। इहा आहे मुंहिंजे ख़्याल में जुलाई या अगस्त जी ॻाल्हि आहे। हाणे वरी घर में वेठो आहियां, छोकिरे खे पढ़ायां त उतां त पैसा अचनि कोन था। पोइ कंहिं चयो त यार इहे वाटर पंप सोराब ॻोठ आहे न, हिते माचिस ठहंदा आहिनि, माचिस। मां उते वियुसि, बाबा मूंखे कमु ॾियो। त हिकिड़ो वॾो हाल हुयो, उते चादर ईअं विछल हुई, उते सभु यंग छोकिरियूं वेठियूं हुयूं, 18 साल 20 साल। चयमि बाबा कमु ॿियो त कोन्हे, हे माचिस आहे, इन में तूं भर 60 तीलियूं विझंदो वञे, ऐं हे हिकिड़ो फ्रेम आहे, तूं जेतिरो फ्रेम खाली, हिकु फ्रेम ख़ाली कंदे तोखे 8 आना या 12 आना ॾींदासीं। साईं मां बि छोकिरे सां गॾु हेठि वेही उहे माचिस जी तीलियूं ॻणे हुनजे माचिस में विझंदुसि 60 तीलियूं, उहे विझी ऐं पोइ फ्रेम 3-4 भरे ॾींदुसि। पोइ मूंखे रोज़ु 2.5 या 3 रुपया ॾींदा हुया। अच्छा, हा, पाण मां चवंदुमि कमु कयो बाबा, कमु कयो। ॿुधो, इहो कहिड़ी कंपनी? माचिस फैक्ट्री, जिते माचिस न नालो को शमा का अगरबत्ती वो धूप? न मुंहिंजे ख़्याल में शमा माचिस वारो हुयो। अच्छा, सोराब ॻोठ जे भर में ई उते आहे। उते महीनो ॾेढ कमु कयुमि। पोइ वरी जेको आहे हू जेका जंहिं माई जे घर में मां रहंदो हुउसि, उनजो माइट को हुयो, इंजीनियर हुयो, उन वटि वठी हली। उनखे चई यार ये अच्छा आदमी है, बच्चा है, इनको नौकरी दे दे। हुन साईं मूंखां दरख़्वास्त वरिती, स्टील मिल में मैनेजर हुयो, उते अप्लाई कयुमि अप्रेंटिसशिप जे लाइ। साईं अलाह जे फज़ल सां ओॾां मूंखे ऑर्डर अची वियो अप्रेंटिसशिप जो, 600 पघार अलाए घणी। अच्छा, उहो अञा पढ़ियुमि पिए। पोइ मां माचिस फैक्ट्री खे वरी जेको हुयो छॾे ॾिनो। ऐं हेॾां वरी हाणे होॾे स्टील मिल वारो बि अची वियो, हेॾो सेक्रेटरी जो इंटरव्यू कॉल बि अची वियो मूं ॾे, जेको चावड़े साहब चयो। खेड़ो साहब सेक्शन ऑफिसर हुयो, गुलाम सरवर खेड़ो साहब। उहो बि असुल, उहो बि असांजो ॻोठ आहे, मोरे जे 12 ॻोठ मलकनि जो। जाॾे काॾे ॻोठ अथव? हा, उते। सो मां खेड़े साहब सां सलाह कई, मूं चयो साईं हाणे मूंखे हे बि नौकिरी मिली आहे, ही बि आहे, काॾे वञा? हुन चयो छॾ यार, इहो सेक्रेटरी जी सुठी नौकिरी थी। अच्छा, हा, पोइ मां हाणे सेक्रेटरीट में साईं रिटन टेस्ट थी। हाणे रिटन टेस्ट जी छा लती वधे, एसे लिखो अंग्रेजी में, ऐं 2 खाल फरन। हाणे अंग्रेजी मां इंटर साइंस स्टूडेंट, मां साईं जल्दी में 1.5 पेज जो छा ते अंग्रेजी में लिखी पंहिंजो माइट हुयो ऐं ॿिया एसे हुया, लिखी छॾियमि। अच्छा, हाणे इहो थी वियो कमु। ॿिए ॾींहं ते चयूं त बाबा हाणे तव्हांखे टाइपिस्ट जी टेस्ट बि ॾियणी आहे। ॿिए ॾींहं ते वरी साईं वियासीं, हाणे टेस्ट ॾियासीं। मूंखे एक्चुअली जेको टाइप ॾिनऊं न, उहो मूंखे हथ सां टाइप कोन ईंदी हुई। थोरो हलायमि हेयो, हिकिड़ो शेख साहिबु हो असिस्टेंट शिकारपुर जो। मां छा कयो, टाइपराइटर जी हिकिड़ी क्लिप हीअं कई, हणी भञी छॾी। मां सॾके मां साईं हे छा आहे, मूंखे टाइपराइटर अहिड़ो ॾिनो अथव जो हले ई कोन थो, मां छा टाइप कयां? हुन चयो अच्छा, हीअं जो हले ई कोन पियो। पोइ वरी हुननि 2-3 लफ़्ज़ टाइप कराए, अवा मूंखे टाइप में बि पास कयूं। मूंखे चईं भला हाणे ॻोठ वञा न, पोइ माखी हाणे ॾींदे मूंखे माखी शेख साहब माखी वरी शेख साहब हा तव्हांखे माखी हाणे ॾींदुसि। साईं हल थियो। अलाह जे फज़ल सां 27 सेप्टेंबर 1979 ते मूंखे ऑफर लेटर जे मिलियो, हिते हिन में सेक्रेटरी जो।
मां सां हाणे वरी हाणे न ॼाण न सुञाण हाणे छा थियो? पोइ असिस्टेंट थियुसि कहिड़े ग्रेड में? 11 ग्रेड हुयो असिस्टेंट वॾी ॻाल्हि हूंदी हुई न ज़माने में, छा था सम्झो। इहे व्हील आहिनि न सेक्रेटरीअ जा। हा पोइ मूंखे हाणे जॉइनिंग की का ख़बर न, पोइ मीर यार मोहम्मद टालपुर अकाउंट ऑफिसर हूंदो हुयो, केएमसी वर्कशॉप ॾे पंधु पुछंदो उन वटि सिविल अस्पताल खां अॻियां। उन ॾे वियुसि, उन मूंखे जॉइनिंग रिपोर्ट ठाहे ॾिनी। पोइ वरी उते ॾिनमि जॉइनिंग अचे ठाहे टाइप में। हाणे मूंखे चयूं त पोस्टिंग किथे ॾियूं? मूं चयो यार मूंखे कहिड़ी ख़बर, जेको बि डिपार्टमेंट आहे ॾियो या एसएनजी ॾियो या वग़ैरह। पोइ उन्हनि मुंहिंजी पोस्टिंग पीएनडी में करे छॾी। हाणे पीएनडी में जो कयूं, मां जो जेका बि ॾियो, हाणे पीएनडी में वरी सेक्शन ऑफिसर एडमिन खे अची रिपोर्ट कयमि। उन वरी छा कयो, मुंहिंजी पोस्टिंग चीफ इकनॉमिस्ट फज़ला कुरैशी साहब उन सां करे छॾी। वाह वाह। हा हाणे साईं, अच्छा सची ॿुधायो, मूंखे त फ़ोन खणण जी बि ख़बर कोन्हे त बाबा हे बेल कीअं वॼिबी आहे, फ़ोन कीअं खणिबो आहे। हुन बेल जो ॾींहुं त परे ॾींहुं रिसीवर मूंखां हथ मां किरी पियो। अच्छा ख़ैर, पर पोइ मां हिमत कोन हारी। पोइ मां पाण फाइल बि पढ़णु कयां, नोटिंग लिखणु। पोइ फज़ला कुरैशी साहब तमामु महिरबानी हुयो मूं ते। पोइ ऐं पोइ जाॾे बि सॼी कराची जा माण्हू सदर बोरी बाज़ार में ईंदा हुया। सिंधी अदबी संगतियूं थींदियूं हुयूं रिम्पा प्लाज़ा में। मीन वाइल पोइ मां वरी एसएम आर्ट्स कॉलेज में शाम जी दाख़िला वठी छॾी। अच्छा, हा पढ़णु माना तव्हांखे वांदो वेहणो? हा, न मूं चयो न यार हिते। पोइ मां वरी सिंधी अदबी संगत। मलिक साहिबु, तव्हांखे उहो टाइप जो भॻी हुयव? हा सर। त उहा पोइ सिखण जो ख़्यालु आयो त सिखी छॾिया? हा, पोइ मां वरी हिते जेको आहे इम्प्रेस मार्केट जे साम्हूं जेका घड़ियाली बिल्डिंग आहे, उते वरी टाइपिस्ट जी पोइ वरी सर्टिफिकेट वरिता, टाइपिंग बाक़ी सिखियव न? दाख़िला वरितमि न साईं। हा सिखियासीं न। पोइ त सिखिया। अच्छा, पोइ माना आयव? हा, पोइ इहो ज़रूरी हुयो न साईं। पोइ उन खां पोइ वरी शॉर्ट हैंड जो शौक़ु थियो त शॉर्ट हैंड सिखूं। पर पोइ मूंखे मुंहिंजी तबियत ई एडमिनिस्ट्रेशन ऑफिसर वारी, त बाबा इहे कमु न, असांखे हुकुम हलाइणो आहे, कमु वठिणो आहे मेन पावर खां। ऐं उहा मूं में कैपेसिटी आहे अॼु बि। मूंखे 100-200 माण्हू ॾियो, मां कमु वठी ईंदुसि। पोइ अलाह जे फज़ुल करम सां साईं फज़ुल्ला साहिब जो एॾो मूं ते एतमाद थियो जो फाइल वेही मां पढ़ंदो बि हुयुसि न, चवंदो हुउसि साईं की हीअ कमु, हीअ स्कीम, हीअ ग़लति आहे, हीअं आहे। त उन ते साईं उन लाइ वरी चवंदो बाबा हिनखे डिपार्टमेंट खे लेटर लिखो, हीअ सही न आहे या वग़ैरह वग़ैरह। ऐं उन ज़माने में पीएनडी में सरदार साहिबु असांजो एडिशनल सेक्रेटरी हुयो। भुटे साहिबु उनखे कढी छॾियो हुयो, त उहो एडिशनल सेक्रेटरी थियो। आर ए आख़ून साहिबु एसीएस हुयो असांजो। मां उन सां बि गॾु कमु कयो। त 6 महीना मां उनखे बि कोन ॾिठो साईं। उहो ईंदो हो आराम सां। हिकिड़े दफ़े मां कारीडोर में वञा पियो त आर ए आख़ून साहिबु मलेशिया जा कपिड़ा पातल अचे थो। त हिकिड़ो नाइब कासद भॼंदा अची, साहिबु आ रहा मैंने, कौन सा साहिबु आ रहा? मूं ज़ोर सां, कौन सा? अरे आर ए आख़ून साहिबु, अरे आर ए आख़ून साहिबु। पोइ वरी हटी वियासीं। उहो वॾा दबंग ऑफिसर हुयो, वॾा कैपेबल ऑफिसर हुया, अहिड़ा ऑफिसर घटि। पोइ सिंधी माण्हू हिते घटि नज़र ईंदो। जेको बि मूंखे मिले न, मूं उनखे ज़ोरी मां चांहि बि पीआरींदुसि, मानी बि खाराईंदुसि। कुझु माण्हू सेक्रेटरी में अची किराए जा पैसा बि वठी वेंदा हुआ। यकीन तव्हां यकीन कयो, 8-10 लख अॼु बि मुंहिंजो कर्ज़ो आहे, वापसि कोन ॾिना। को 400 वठी वञे, को 500, को 300। उहे लिखी रखिया अथव? लिखी रखियमि, पर हाणे उहो मरी वियो आहे, काॾे हाणे छॾियो। ऐं पोइ नौकिरी जो ईमान जी सलामती सां उन्हनि वरी वापसि केरु थो करे सर पैसो। अच्छा, जाॾे वञा माण्हू, किथे सिंधी माण्हू मिले, अदा नौकिरी, अदा सुभाणे ॼा तोखे नौकिरी मिली वेंदी। चई कीअं? मुंहिंजो नौकिरी तूं अचिजांइ। पोइ मां छा कंदोसि, पर्ची ठाहींदोसि, ठाहे फज़ला कुरैशी साहिब मूंखे साईं फलाणो माण्हू मिलणु आयो आहे। अच्छा, मिलाए पोइ हुनखे सम्झाईंदोसि माण्हू खे त बाबा फलाणे माण्हू खे फ़ोन कराइजांइ। पोइ फ़ोन कंदो हो, माण्हुनि खे नौकिरी मिली वेंदी। पोइ कुरैशी साहिबु मूं ते कमु इहो रखियो त तूं अख़बारूं पढ़, सिंधी अख़बारूं, उनजी कटिंग कर, ऐं जेके माण्हू अचनि उनजो रजिस्टर ठाहे, ऐं पोइ ॿुधाए किथे किथे नौकिरी आहे। पोइ माण्हुनि खे ॿुधाए। पोइ मां इहो माण्हुनि सिंधियुनि खे ॿुधाईंदो, सिंधी छोकिरनि खे। उन ज़माने में डायरेक्ट साईं 16-17 ग्रेड में बि अपॉइंटमेंट थिया। वाह वाह, हक़ीक़त ॿुधाए। वाह वाह। ऐं जेको हाणे MP MN कमु कनि था न, हे हाजी शाह मोहम्मद बामण तव्हां ॿुधो हूंदो, वॾो ज़मींदार हो खैपुर जो, हाजी नजम। इहे वॾेरो छा खपे? अचे साईं असांखे गोलियूं वधाए ॾियो, 100 वधाए ॾियो, पिस्टल हीअं वॾेरा पिस्टोल रेडियो ऑल पाकिस्तान कराए ॾियो। अड़े मां चयो 144 ख़तमु थियो। अड़े उहो मुंहिंजे वाल साहिब जा दोस्त हूंदा, मूंखे चवंदा बैठा 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 जल्दी करो उथे। मूं चयो चाचा तव्हां वेहो, मां हुतां रुॻो फ़ोन खणंदुसि। यूसुफ ख़ान हूंदो पुलिस में, SO1 तमामु पठान। यूसुफ साहब ये बंदा आ रहा है, इसकी जो है न 200 गोलियां कर दो, इसको ऑल पाकिस्तान कर दो। हू वीचारो खणी पाण वरी मथे ॾेई वेंदो, एॾो शरीफ़ माण्हू हूंदो, छो जो हुनजी स्कीमूं वग़ैरह ईंदियूं हुयूं।
त इन नमूने सां सिंधी माण्हुनि खे रहास जो मसइलो हूंदो हुयो। असां पोइ दोस्तनि सां गॾु वेही उन्हनि खे जेको आहे गॾु रहण जी मदद कंदा हुआसीं, नौकिरी जी मदद करण जी में इहे वॾा कम। पोइ वरी अलनूर सोसाइटी छॾे मां नौकिरी जो मिली त पोइ वरी मां कोरंगी हलियो हुयुसि। उते हिकिड़ो दोस्त हुयो, उन मुफ़्त में मूंखे 1 नंबर ते वॾो घरु ॾिनो। हाणे उहो घरु त ॾिनई, पोइ वरी जेको सिंधी माण्हू अचे उनखे वरी मां पाण सां रहणु शुरू कयां, वरी मानी बि मां पचाए मुफ़्त जो खारायां, घरु उनखे मिलियो। नौकिरी बि ॾिए। वो मालिक मकान उनके चयो यार मैंने आपको दोस्तों में फ्री में मकान दिया था, आपने तो इधर लोगों को फ्री में रहना शुरू किया है। वो आख़िर उतां बि टपड़ खयमि सिंधी माण्हुनि जे करे साईं। जेके बि माण्हू हाणे छा ॿुधायां, उहो मूं वटि अची रहंदा हुया, मुसाफ़िर खानो हुयो। पोइ वरी फज़ला कुरैशी साहिब जे बाथडेन में जेके फ्लैट आहिनि उते हिकिड़ो क्वार्टर हूंदो, पोइ वरी मां उते रहियुसि कुझु वक़्तु उते रही। उतां पोइ वरी टपड़ खयासीं वॾी तकलीफ़ सां। पोइ वरी पटेल पाड़ में हिकिड़ो दोस्त हो, उन सां रहियासीं। उतां बि उहे सिंधी माण्हू मुंहिंजो परफ्यूम बि इस्तेमालु कनि, साबुण बि खणी वञनि, गिहु बि खणी वञनि, अलाए छा छा शयूं खणी वञनि। मुंहिंजी निमाज़ पढ़ण जी आदत हूंदी ऐं क़ुर शरीफ़ पढ़ण जी। पोइ राति जो वेही वरी ताश ऐं जुआ वेही खेॾनि, मूंखे मज़ो न ईंदो। पोइ वरी मां GR2 में फ्लैट, मखदूम सिद्दीक़ हूंदो सेक्शन ऑफिसर सेवण जो, SO जी लोकल गवर्नमेंट में हो, उन जो फ्लैट हुयो। असां वटि प्लानिंग ऑफिसर हो अली नवाज़ टालपुर, उन मुलाक़ात करे उन चयो यार तव्हां मूंसां अची रहो। पोइ मां उनखे अधु किरायो ॾींदो हुउसि, उन सां पोइ उते वरी रहंदा हुआसीं। पोइ यार नौकिरी असां हाणे हिते तव्हां केतिरी उमिरि जा थिया आहियो? हिते मुंहिंजी 20 साल उमिरि हुई। अच्छा, अरिड़हं 20 अञा नंढड़ा। हा 20 अरिड़हं साल जी उमिरि में मूंखे नौकिरी मिली वई न साईं। हा अच्छा, उन खां पोइ नौकिरीअ मां जिथे अप्लाई कयां स्टेट बैंक में असिस्टेंट बाबा, उते नौकिरी मिली वई। मां जॉइन करण पियो वञा, पर सियाणे माण्हू चयो बाबा तूं त मुलाज़िम ई SNGD जो ओॾां थ्रू प्रोफेशनल कनि अप्रूवल। मां साईं अप्लाई कयो, ओॾां वरी चीफ सेक्रेटरी, अॻु में हर अप्रूवल जो फाइल चीफ सेक्रेटरी वटि वेंदो। सेक्रेटरी हिकिड़ो हूंदो हुयो ऐं बाक़ी ॿियो डिप्टी सेक्रेटरी सर्विसिस हूंदो हुयो, साल खंड जे हिसाब हूंदो। इहे ॿी पोस्टूं बाद में वेंदियूं, अब मुंहिंजो हुननि रिफ्यूज़ करे छॾियो। हालांकि मां असिस्टेंट थी वियो हुउसि 1983 में स्टेट बैंक में, न रिलीव कयूं। पोइ वरी जेको आहे 84 में मां वरी प्रिवेंटिव ऑफिसर जो इम्तिहान ॾिनो कस्टम में। माशाअल्लाह। हा, उते वियुसि मुज़फ़र हूंदो कलेक्टर साईं, अलाह जे फज़ल सां मां उते सिलेक्ट थी वियुसि। उते मुंहिंजो 22 नंबर हुजे, ऑर्डर निकिरण वारो हुजे। हा, हुन मूंखां क्वेश्चन इहे मज़हबी पुछा त मुता छा थींदो आहे, ॿियूं शयूं इस्लाम छा आहे, मां ॿुधाया। अलाह जे मथां सिलेक्ट मुंहिंजो लिस्ट मां तयारु हुयुसि बाबा, हाणे मां प्रिवेंटिव ऑफिसर थी वेंदी, 13 ग्रेड जी पोस्ट थी उहा। इतफ़ाक़ सां इहो थियो त मोहम्मद ख़ान जूने जो वरी वज़ीर आज़म थी वियो ऐं पीर पागारो साहिब जो उन सां रिलेशन हुई। उन्हनि वरी उहो इंटरव्यू सॼा कैंसिल कराए छॾिया। पोइ वरी सियासी नमूने ते उहो प्रिवेंटिव ऑफिसर थी विया। पोइ वरी हिते हिकिड़ी गज़ेटेड पोस्ट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर जे एडवर्टाइज़ थी PND में। पोइ मां अप्लाई कयो, 200 माण्हू आया। पोइ उन्हनि 200 में वरी मां सिलेक्ट थी वियुसि। घणा सिलेक्ट थिया? मां अकेलो थियुसि। माशाअल्लाह, अकेलो थियुसि। पोइ उन में मूं वटि 16 प्रोजेक्ट KDA जा हुया ऐं 4 प्रोजेक्ट फिनांस डिपार्टमेंट जा हुया ऐं ट्रांसपोर्ट जो हुयो प्रोजेक्ट, KMC जो हुयो ऐं ॿियो कराची वाटर इंश्योरेंस बोर्ड। इहो हुयो पंहिंजो मोहम्मद ख़ान जूने जे ज़माने में त कराची खे कीअं बहितर कजे, डेवलपमेंट कीअं कजे। पोइ हीअ जेके तव्हां ॾिसो था न कराची स्पेशल डंड 1, उन में AB सुमरो साहिबु असांजो ACS हुयो। पोइ असां उन में वॾियूं प्रेज़ेंटेशन ठाहींदा हुआसीं त भई असांखे हाक्सवे खे डेवलपमेंट करिणो आहे, कराची खे डेवलपमेंट करिणो आहे। त हे जेके तव्हां हिन वक़्तु पुलियूं ॾिसो था न, हे जेका क्यामाड़ी वारी आहे, असां पाण विज़िट कई आहे, इहा KSDP में थी आहे। जेटी नेटी ते जेका KSDP 1, पोइ KSDP 2 आयो, इहा उते ठही। उन खां सवाइ नाज़माबाद वारी पुल ठही, ड्रिक कॉलोनी वारी ठही, असां पाण विज़िट कयूं इन जूं। इहो सॼो जेको बि प्रोग्राम आहे न, उहो उन ज़माने जो आहे जेका डेवलपमेंट थी। 16 प्रोजेक्ट हुया KDA जा। मां डायरेक्ट DG सां फ़ोन ते ॻाल्हाईंदुसि, डायरेक्टर सां ॻाल्हाईंदुसि, उहे सभु मीटिंग में ईंदा हुआ। हू चवंदा तव्हांखे कुझु खपे? असां चयो न बाबा असांखे कमु खपे, पैसे जो त सुवाल ई न हो। फरीद सुमरे वारा, MD वारा, सुलेमान साहब वारा, ॿिया चांडियो या ॿिया बारी, इहे सभु बख़ुदा सां रुॻो ईअं फ़ोन खणंदा हुआसीं, हू कमु करे छॾींदा हुआ। पूरी कराची में पाणी जो मसइलो हूंदो,
सभु दोस्त ईंदा यार पाणी जो हुनजो MD जो पीउ हूंदो हुयो बाबू, मुंहिंजो वास्तो हुन सां थी वियो। MD सां मैं फ़ोन खणंदो हुउसि, बाबू भाई यार वो अयूब शेख साहब के घर में पानी पहुंचाना है, साहब एड्रेस बताएं, फ़ौरन पाणी पहुची वेंदो। यानी KC में फज़ला कुरैशी साहब वरी बोर्ड ऑफ गवर्नर से जेको आहे मेंबर हुयो चीफ इकनॉमिस्ट, उते वरी अनवार साहब हूंदो हुओ सेक्रेटरी KC जो, पोइ वरी परवेज़ भट्ट बि थियो। हाणे उते वास्ता जॾहिं वरी थी विया, कंहिं माण्हू जो मसइलो हूंदे मां फ़ोन कयां, अनवार साहब फलां आदमी का ये मसला है, बिजली का ये कि ये है, थी वेंदो कमु पूरी कराची में। पोइ इहा PR असांजी ईअं वधंदी, दोस्तनि जा कम कारियूं, पैसो कोन हुयो, माण्हुनि में हिकिड़ो जज़्बो हूंदो हुयो सिंधी माण्हू जे लाइ कमु। हिन क़िस्त जो आख़िरी सवाल तो पुछां तव्हां खां। जी सर। हिते कराची में रहंदे तव्हां ॻोठ में कराची में फ़र्क़ु कहिड़ा महसूसु कया? उते छा, उते माण्हू मीर, उहे मीर छा कंदा हूंदा? ॾिसो मीर त हाणे हिकिड़ी हुकूमत हुई उन्हनि खे, उन्हनि को इहो कॉन्सेप्ट डेवलपमेंट जो या ॿियो तरक़ियाती न हुयो, छो जो असां वटि निज़ाम जेको आहे न वॾेरशाही जो आहे ऐं माण्हुनि में उहा तालीम न रही आहे हुई। मिसाल मीर छा कंदा हूंदा? ॾिसो मीर खे जॾहिं जंगियूं लॻियूं तव्हांखे ख़बर आहे त कुझु मीरनि खे हैदराबाद वारो हिसो मिलियो, कुझु मीरपुर ख़ासि मिलियो, टे भाउर थिया, खैरपुर वारनि खे मिलियो। खैरपुर में इहो हुयो त मीरनि खैरपुर में त इस्लाह आंदा, शहर में तालीम जे लाइ, हॉस्टल जे लाइ या ॿी जेका डेवलपमेंट हुई अमून हुई, लेकिन ॿाहिराड़ी में ख़ासि डेवलपमेंट उन्हनि कोन कई। या त फंड्स जो मसइलो हूंदो या टैक्स जो मसइलो हूंदो ऐं पैसो बि जाम हूंदो, थी सघे उन जे ख़ज़ाने में। मीरनि जा वरी पंहिंजा शौक़ बि त घणा हूंदा न, ॻाइण वॼाइण जा, ॿियनि जा ॿिया जेके बि कल्चर एक्टिविटीज़ घणियूं हूंदियूं, त डेवलपमेंट ॾे उन्हनि जो एतिरो ख़्यालु न हुयो। इन करे खैरपुर में ॿाहिराड़ी में डेवलपमेंट कोन थी सघी ख़ासि करे। हे त पोइ पाकिस्तान जॾहिं ठहियो 60 खां पोइ वञी स्कूल ऐं वग़ैरह ठहिया, न तव्हांखे मां इहे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त खैरपुर ई कॉलेज हूंदो जो सॼे खैरपुर ज़िले जा माण्हू उते पढ़णु वेंदा हुआ। उन में फ़ाइदो इहो हूंदो त सॼे खैरपुर जे माण्हू सां वास्ता हूंदा हुआ, हॉस्टल में रहंदा हुआसीं, माण्हू ईंदा हुआ। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त उन ज़माने में तव्हांजे सखर में बि कॉलेज कोन हूंदो, सखर में बि न हूंदो, शिकारपुर में, खैरपुर में नाज़ हाई स्कूल हुयो या मुमताज़ कॉलेज हुयो, तमामु वॾो कॉलेज हुयो, उते माण्हू पढ़णु ईंदा। पोइ वरी सुपीरियर साइंस कॉलेज थियो, डिग्री कॉलेज थियो, त शहर में हुयो, ॿाहिराड़ीअ में एतिरो कोन हुयो। मीर साहबनि खे शिकार जो शौक़ु घणो हूंदो, मल्ह जो शौक़ु घणो हूंदो, मल्हनि खे पाण वटि राहींदा हुआ, खीर पीआरींदा हुआ। मीर शेर मीर बहर जेको हुयो उहो कोडीअ में रहंदो हो, मीर अलीअ ॾिनो जेको हुयो उन जो माल वॾो हूंदो हुयो, उहो सॼी कोडीअ खे खीर मुफ़्त में ॾींदो हो साईं, सॼी कोडीअ खे। मूं ॾिठो हुओ मीर साहिबु वॾी। मीर हिकु त सिहतमंद घणा हुया, पैसो जाम हुयुनि, ज़मीनूं जाम हुयूं, घुमंदा फिरंदा पाण या खणाईंदा, सिहतमंद हुया। मूं चयो न सिहतमंद हुया। ऐं जेको मीर साहिब वरी उहो चवंदा न बाफ़ो हूंदो हुयो, उन ते बि सवारी कंदा हुया। उहो छा आहे? बाफ़ो जीअं ऊठ जो कजावो ॾिठो आहे तव्हां? त उहो कजावे वांगुरु ठहियलु हूंदो, 2 माण्हू अॻियां हूंदा, 2 माण्हू पोयां हूंदा, मीर साहिबु मथां वेंदो, उहो माण्हुनि जी सवारी, पोइ उहे वारे वटे ते उनखे डोली खयूं था वञनि, अहिड़े नमूने माण्हुनि ते माण्हुनि जी सवारी। इहो उन कयो, मीरनि जो हुयो इहो। मतिलबु हीअ आहे त पोइ इहो केतिरो पंधु कनि, इहो जनाज़ो खणनि? बसि हाणे वीचारा ग़रीब मिसकीन माण्हू हूंदा हुया। हक़ीक़त में मां इलाही गुरबत ॾिठी ॿाहिराड़ी में, माण्हुनि खे पेर में चपल बि न हूंदी, जूतो बि न हूंदो, कपिड़े जो वॻो बि हिकिड़ो फाटल हूंदो हुयो। यकीन कयो ईद जे ॾींहुं बि वीचारे न, मूंखे उहा ॻाल्हि ॿुधायो त इहो माण्हू घणो पंधु कंदा? मतिलबु हाणे हीअं आहे, अॼु महफ़िल हिते आहे, मतिलबु PID से हिकिड़ो फ़ाज़िल त मीर साहिब खे हिते PID, हाणे मीर साहिब खे वरी साईं ज़ेबुन सिटी ते वञिणो आहे, त पोइ उन बाफ़े में उहे माण्हू खणी हलंदा। मतिलबु इलाही 2 माण्हू अॻिते खणी हलिया त वरी ॿिया वारे ते ईंदा, ईअं ग्रुप में उन्हनि खे खणी वेंदा। इहे माण्हू खणण लाइ मुक़ररु? हा, मुक़ररु ॿिया मीरनि जी ॾिसो न, पंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे, उनजी ख़िदमतगार इलाही हुया, उन्हनि जा ख़िदमतगार काफ़ी मीरनि जा हुया। खाइण पीअण जा मीर शौक़ीन हुया। हुननि जो ताम, असांजो हिकिड़ो मलक हूंदो हुयो, उहो मीरनि जो जेको आहे अहिड़ो जेको आहे हलवो ठाहींदो जो आम माण्हू खे ख़बर न पवंदी, या हुनजो चांवर अहिड़ा नमूना ठाहिनि, बिरयानी कोरमो, उहो अॼु कोन था ठाहिनि। उहो असांजो हिकिड़ो मलक शादी थी असांजे मोरे जे पासे ॾे विहांउ में,
हुन हिकिड़ो अहिड़ो हलवो ठाहियो। हुन चयो त बाबा तूं असांखे विहांउ में अहिड़ी शइ ठाहे ॾिजो माण्हू ख़ुशि थी वञनि। हुन साईं हलवो अहिड़ो ठाहियो जो माण्हू पुछनि पिया त इहो बाबा छाजो हलवो आहे, कीअं आहे, ॿुधाए त सही। हुन चयो बाबा इहो मां पेठे जो हलवो ठाहियो आहे। वाह वाह। पेठे जो हलवो। सो खाइण पीअण जा शौक़ीन आहे अमीर माशाल्लाह। अमन हुयो जेको अॼु मुल्क में ॾिसो था हुकुमरान करे रहिया आहिनि, उहो उन ज़माने में न हुयो। हा पंहिंजो गुलाम अकबर साहब पाण मीरनि जे बाफ़नि ते चढ़ियो था हलो ऐं हाणे तव्हां ईंदड़ क़िस्त में असांखे ॿुधाईंदव त ही 16 प्रोजेक्ट केडीए वारा जी सर उहे त थिया, पर पोइ बाक़ी प्लैनिंग। ऐं मूंखे सुवालु हिकिड़ो हर वक़्तु रहे थो त सिंध डेवलपमेंट में तरक़ी छो नथी करे। असांजा वॾा शहर नंढा शहर थी विया, असांजा नंढा शहर ज़िला जेके आहिनि उहे ॻोठ थींदा था वञनि। इहो छा को असां में ख़राबी आहे या चाहियूं नथा या थिए नथो, इहे तब्दीलियूं कहिड़ियूं आयूं आहिनि, इहे हिकिड़ी क़िस्त ईंदड़ उन में पाण ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु सर ॿुधाईंदासीं तव्हांखे। हीअ हुयो जनाब गुलाम अकबर मलिक साहब। ऐं पाण अॼोकी हिन निशस्त में साईं सां इहे ॻाल्हियूं कयूं ऐं मूं जीअं साईं खे रिक्वेस्ट कयो आहे त भला सिंध तरक़ी छो नथी करे। इन ते साईं जाइज़ो वरितो हूंदो, उमिरि गुज़ारी अथसि ऐं नंढे हूंदे खां वॾे हूंदे, नंढे शहर खां वॾे शहर, नंढे ऑफिसर खां वॾे ऑफिसर ताईं वेठो आहे, ॾिठो अथई। फाइल हिननि जे अखियुनि अॻियां गुज़रिया आहिनि। हाणे त ज़मानो ॿियो आहे, पर हिन जॾहिं फाइल वाक़ई ॾिठा, फाइलनि जे हिसाब सां कमु थिया, उहे सभु शयूं त पाण ईंदड़ क़िस्त में जनाब गुलाम अकबर मलिक साहब सां वरी इन ते ॻाल्हाईंदासीं। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी। अवां लीडर टीवी ॾिसंदा रहो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा रहो ऐं गुलाम अकबर मलिक साहब जी जेका ज़िंदगी आहे उहा हिन नमूने सोचो त जे कख भञी बीणो न कजे त पोइ माण्हू उते ई पियो हूंदो, ढेठि थी मरी वेंदो। पर माण्हू जेको वक़्तु न विञाए, हर वक़्त मां कमु वठे ऐं हर वक़्तु महिनत करण जो सोचे ऐं कॾहिं बि दिमाग़ मां वॾेरो कढी ऐं रबर वाटर कूलर आहे त उहो बि कमु करे, जे ॿियो को कमु आहे त उहो बि करे। इन करे महिनत जे हवाले सां हिन शख़्स जंहिं नमूने ज़िंदगी पार कई आहे, इहो असां सभिनी खे सिखण लाइ बि काफ़ी आहे। लीडर टीवी ॾिसंदा रहो, ॿियनि खे ॾेखारींदा रहो। अवां जी वॾी महिरबानी।